गाड़ी अंदर न वेंदी। सब बार ठीक ना है उनके शहर दवा लखणी कुछ भी हुजे अंदर कंहिंखे ना आहे छॾणो। सब कुछ तो ख्याल कयो। कुछ घड़ी सब्र कर, गोठ जी तलाशी खत्म कयो उन खां पोइ। सिकंदर खान ॾिसो छा था, गोठ जी तलाशी वठो। असां गोठ जे चारों तरफ बीहूं था ऐं तव्हां गोठ जे घर घर जी तलाशी वठो, जीअं को बि घर न रहिजे। खान हिते ई आहे, सिकंदर खान हिते ई आहे। जेकॾहिं हिते आहे त हितां बची न निकिरंदो। देर न कयो सिकंदर खान, देर न कयो। बादल तव्हां मूंसां अचो। अचो हाकिम खान। तू ये कर, गाड़ी जल्दी मथे पासे असा खाना कढी था अचो। मेरो गोठ के चैन तरफ सजा है, जल्दी कयो। वे गाड़ी में जल्दी कर। गोठ में तलाशी ला पुलिस दाखिल थी चुकी है। मूसा खान जा माण्हू सब गोठ जी हिस्सेदारी घर में कर चुका है। ठीक है, तव्हां जी बियो। खबर बाजार खां वठी तलाशी वठंदा अॻु वधंदा अचनि था। गोठ जी छा पोजीशन आहे? चइनी तरफ़नि खां माण्हू बीठल आहे। कुझु माण्हू सुञाणी त कहिड़े तरफ़ खां बीठल आहिनि। जे कोशिशि कंदे त ओभर तरफ़ खां निकिरी सघंदो। जेकॾहिं एॾी भलाई कई अथव न त आख़िरी भलाई बि कयो। ॻाल्हि कयो। मां घेरो टोड़ण जी कोशिशि कयां थो, तव्हां गाॾी खे मथे तरफ़ खां बीहारे छॾियो ऐं जीअं मूंखे मौक़ो मिले त मां रस बहादुर खान जे गोठ निकिरी वञा। ठीकु आहे, पहिरियां हितां त निकिरूं। तव्हां निकिरी वञो, गाॾी काए।
जल्दी। कीअं अचण थियो आहे जमान? मां तव्हांजी कहिड़ी थो मदद करे सघां? साम्हूं वरी तो वटि अची पहुतो आहियां। जेकॾहिं तव्हां पनाह ॾियो था त ठीकु आहे, न त अॻिते वञी निकिरां। न भाऊ न, बहादुर ख़ान जे तॾहिं तव्हां वापसि वञो, इहे बहादुर ख़ान जी इज़त वटां न आहे। कमदार जी सरकार। हिननि खे वठी अंदरि विहार। अंदरि वञण खां पहिरियां मां तव्हांखे इहो ॿुधाए छॾियां त हीअ बांह कंहिं मामूली माण्हू जी न आहे। जॾहिं हुनखे ख़बर पई त हिन ॻोठ मथां क़यामत अची सघे थी, क़यामत। बहादुर ख़ान भी को मामूली माण्हू न आहे। वॾनि वॾनि तूफ़ाननि जा रुख मोड़नि बहादुर ख़ान खूब ॼाणे थो। तव्हां हिन वक़्तु बहादुर ख़ान जी पनाह में आहियो। बेफ़िक्र थी तव्हां अंदरि हली वियो। अचो बाबा अचो, तव्हांखे पंहिंजी पनाह गाह ॾेखारियां। महिरबानी। अचो मूसा ख़ान अचो। अॼु पूरी फौज सां लथा आहियो। बहादुर ख़ान, मूसा ख़ान शिकार लाइ कॾहिं बि अकेलो न आहे। मूसा ख़ान वियो वियो। वेहंदासीं कोन बहादुर ख़ान, वेहंदासीं कोन। पहिरियों ई असांजा दुश्मन असांजे हवाले कर। तव्हांजा दुश्मन? एॾा अणजान न थियो बहादुर ख़ान, एॾा अणजान न थियो। असां उन्हनि जो पेरो खणी पिया अचूं, एॾी देर न आहे थी। इज़त न ताड़ींदो, हिते पहुतो आहे। बस उहो असांजे हवाले कर, असांजे हवाले कर। हा मूसा ख़ान, हिन में कूड़ न आहे। मां हिकु साम खे पनाह ॾेई सिंध जी रस्म अदा कई आहे। मूसा ख़ान मूंखे इहो ॿुधायो, छा को तव्हां दर अचे हा त तव्हां हुनखे पनाह न ॾियो आहे? माण्हू जाच पियो आहे, उनजी हैसियत ॾिसबी आहे, पोइ उनखे पनाह ॾिबी आहे, पोइ ॾिबी आहे पनाह उनखे। शायदि तव्हां इहा बि जांच न कई हूंदी त जिन खे तव्हां पनाह ॾिनी आहे उन्हनि पोयां केॾी बाहि भरी रही आहे। जे ईअं हुजे हा त ही पूरो तर लताड़े हिते न अचनि हा, कंहिं ॿिए तर वञनि हा, उते ई पनाह वठी छॾनि हा। जेकॾहिं कंहिं साम खे पनाह ॾियणी आहे त पोइ अॻिपो छाजो ॾिसणो आहे? बहादुर ख़ान, जेको थियो सो थियो। बस हाणे पाण असांजे हवाले कर, असांजे हवाले कर। न मूसा ख़ान न, ईअं कॾहिं बि न थींदो त बहादुर ख़ान कंहिंखे पनाह ॾेई वरी उन्ही खे मौत जे मुंहं में उछलाए। न, बचते दे बहादुर ख़ान, बचते दे। मूसा ख़ान सां दुश्मनी करे बचते दे। जेको थियो ॾिठो वेंदो। हाणे जेकॾहिं तूं जवान जो पुटु आहीं न त उन्हनि खे पाण वटि रहाइजांइ ऐं मुड़ुस माण्हू थी उन्हनि खे पनाह ॾिजांइ। ईअं न थिए जो तूं असांजी सट न सही उन्हनि खे पंहिंजे चोर दरवाज़े खां भॼाए छॾी। बहादुर ख़ान, जेकॾहिं चोर दरवाज़े खां साम खे ॿाहिरि मोकिलियो अथई न त पोइ असां सम्झंदासीं तोसां गॾु तुंहिंजो राज गिदड़नि जो टोलो आहे। बस बस, ईअं न थिए जो इन खां पहिरियों मुंहिंजे हथियारनि जा मोहतां मथां खुली पइनि। वञो हितां, निकिरी वञो, वञो हितां, वञो हितां बहादुर ख़ान, वञो हितां। पर इहो न विसारिजांइ त जल्द मोटंदासीं, जल्द मोटंदासीं। जेकॾहिं हाणे असांखे
बाहों वापस न मिली तो पोइ हिन ॻोठ जूं और तुम समझाए मूसा खान पंहिंजे वात गाड़े छोरे खे ईअं न थिए जो हिन खां पहिरियां हिते रत जी रांदि थिए। हलाओ न हितां। तो छा रत जी रांदि त हाणे असां कंदासीं असां। जेकॾहिं तुंहिंजे ॻोठ जो को हिकु बि माण्हू ॻोठ खां ॿाहिरि निकिरियो न त असां पंहिंजी मानी कुत्तनि खे ॾेई छॾींदासीं। कुत्तनि खे। बहादुर खान तूं असांजे जोए जो नाहे तूं असांजे जोए जो न त असांजे दर खां वञी पुछ सॼे दर खां वञी पुछ त मूसा खान जो वेर कारीअ ते पेर आहे। कारीअ ते पेर। खान पापा वारा तो हिते पहुची विया आहिनि। हाणे छा थींदो? हाणे मज़बूत हथनि में आयो मारा ख़बर आहे न। पापा वारा माठ करे कोन वेहंदा। चरी मूंखे सिर्फ़ तुंहिंजी परेशानी हुई। हाणे मूंखे रहण लाइ ठिकाणो मिली वियो आहे। हिते बि त घणो वक़्तु नथा रही सघूं न। हाणे मूंखे एतिरी आज़ादी मिली वई आहे जो मां ज़मीन जो सौदो करे वठंदुसि ऐं हितां पोइ तमामु जल्द निकिरी हलंदासीं। खान हितां निकिरण खां पोइ कोर्ट में बयान ॾियाराए। मारा थोरो माहौल ठरे पोइ मां राइस बहादुर अली खान खे चवंदुसि त हू वकील असांखे हिते घुराए ॾींदो। पोइ हुन वकील सां सलाह करे राइस बहादुर खान जे माण्हुनि सां हली कोर्ट में बयान ॾेई ईंदासीं। खान असांखे कानूनी हक़ मिली वञे उन खां पोइ पापा वारनि जो कुझु ज़ोर घटिजी वेंदो। पर इहो बि जल्द बयान ॾियारण जी कोशिश कर छो जो पापा वारनि जो ज़ोर ॾींहों ॾींहुं वधंदो घटि कोन थींदो। ठीकु आहे राति मां राइस बहादुर अली खान सां सलाह कंदुसि। ॾिसां थो असांजी कहिड़ी थो मदद करे। खान कानूनी कमु थी वियो त पोइ असां हितां ॿाहिरि निकिरी सघूं था। तूं परेशान न थी। अलाह कंदो त असां हिन ज़ालिम दुनिया मां तमामु जल्द कंहिं अहिड़ी जॻह ते वञी हलंदासीं जिते सिर्फ़ मोहब्बत करण वारनि जी जॻह हूंदी। मुंहिंजी जवानी हरू भरू हिक ओड़े उठ जे करे विञाई थी। मूंखे हथो त मिले पोइ ॾिस त कीअं था भंग में रंग मिलायूं। अहिड़ो त भंग में रंग मिलाईंदासीं जो दुनिया दंग रहिजी वेंदी। दंग सोधड़ा
जे दलालीअ करण जो अहिड़ो ई शौक़ अथई त पंहिंजी भेण सकीना खे छो नथो वञी ॾस ॾे करण जे सिर ॾे ख़ैर हुजे हिकिड़ी सलाहड़ी मुंहिंजी बि वठ हाणे हीअं करे जो वञी रस्ते जे चौराहे ते हिकिड़ी कोठड़ी वठी ॿई भाउ भेण उन में रंग में भंग में रंग मिलायो जीअं दुनिया ॾिसेव पोइ तव्हां सां गॾु सॼो ॻोठ उते ईंदव भंग में रंग मिलाइण जे लाइ बंदि करे हेड़ियूं पाजो त या आंगुर विझी काकड़ो ने छिके कढाए निकोर मुंहिंजे न्याणीअ जे कमरे मां निकोर चवां थी हेॾे बीह चङी तरह कन खोले ॿुध वरी जेकॾहिं हिन कमरे में मुंहिंजे न्याणीअ खे बदनाम करण जे लाइ पेर पातो अथई त पोइ यादि रखजांइ मां बि तुंहिंजे कमरे में अचे राति जो गोॾनि खां टंगूं कपींदीसांइ रूंडो मंडो करे हीअं रोड ते घिसियूं कराईंदीसांइ अड़े मत जाए पिनंदो पर पिनियूं टुकुर बि नसीब न थींदुई बुछड़ो थींदे बुछड़ो हाणे हल ॾिसंदुसि मां तोखे चङी तरह हाय ॾिसे थो चङी तरह अम्मा ही मूंखे बदनाम करण खां सवा कोन छॾींदो खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मड़ मुंहिंजे हूंदे तोते को बि इल्ज़ाम न लॻंदो को बि तोते इल्ज़ाम तूं परेशान न थी तूं परेशान दिलावर खे ॿुधायो अथनि पर हू इतबारी कान थो करे हुनखे घर में छो थो अचण ॾे दिलावर चवे थो त तुंहिंजी मां हितां निकिरे त पोइ सोढो बि घर कोन ईंदो बड़ मां हितां निकिरण जे लाइ तयार आहियां पर छा कयां मां हितां निकिरी न वञी ॿिए हंधि रहियसि त हे तोखे बदनाम करण में का बि कसर न छॾींदा का बि कसर बड़े पोइ तूं मुंहं ॾेखारण जे क़ाबिल बि न रहंदी कंहिंखे बि मुंहं ॾेखारण जे क़ाबिल न रहंदी इहा त मां आहियां अमड़ जो हिननि सां मुंहं ॾेयूं थी अचां छो अम्मा छो ही मूंखे बदनाम करण जे पोयां पिया आहिनि अड़ी अमड़े चरी अलाए छा तुंहिंजो बि को सफ़ा दिमाग़ ख़राब आहे इहा ॾाइण सकीना कीअं थी पंहिंजे मथां पहाज क़बूल करे वो तॾहिं त तोखे बदनाम करे हितां कढण जी कोशिश में लॻी पई आहे पर इहा सकीना बि यादि रखे इहा सकीना जे हिन मुंहिंजे ॼाणीअ खे बदनाम करे कढियो त मां बि हिनखे छॾण वारी न आहियां खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मां बि हिनखे चङी तरह रोलींदसि तस्वीर खणी एक साइड रख ऐं छिरकना अञा मायरा जिंदा आहे पर हाणे समझ तो उनखे हिक जगह ते कैद करे आहियूं तमाम जर्द उनजी गिचीअ में डोड़ो विझी गहरे हिते खणी ईंदासीं इहो वाइदो आहे अमां मुंहिंजो तोसां तो उनखे तुंहिंजे मुंहं ते मारींदासीं मुंहं ते हा उन जे लाश खे सिंगारण लाइ तोखे मोकिलियो ज़रूर ॾींदासीं तोखे मोकिलियो असां तोखे कोन रोकींदासीं